सवाल कयो आहे हाफ़िज़ जब्बार क़ादरी। उहो त चए त कुझु माण्हू ख़ासि करे जुमे जी निमाज़ पढ़ण जे लाइ पंहिंजे पाड़े वारी मस्जिद खे छॾे शहर जी मस्जिद में जुमे जी निमाज़ पढ़ण जे लाइ वञनि था। छा उहो करणु जाइज़ आहे या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पंहिंजे पाड़े जी मस्जिद छॾे ऐं शहर जी मस्जिद में जुमो पढ़ण जे लाइ वञणु जाइज़ आहे। अल जामे कबीर ऐं कंज़ुल उम्माल में हदीस मुबारक वा हज़रत उस्मान बिन अता पंहिंजे वालिद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत करे। उन चयो त जॾहिं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु शहर खे फ़तह फ़रमाईंदा हुया ऐं उते हिकिड़े अमीर खे मुक़ररु फ़रमाईंदा हुया, पोइ उन्हनि ॾे ख़त लिखंदा हुया त यत्तख़िज़ लिल जमाअत मस्जिदन व यत्तख़िज़ लिल क़बाइल मस्जिदा। पाण फ़रमाईंदा त हिकिड़ी जामे मस्जिद खे तामीर कयो ऐं हर कबीले जे लाइ जुदा जुदा मस्जिद खे तामीर कयो। फ़ैदा कान यौमल जुमा ते, ऐं जॾहिं जुमे जो ॾींहुं अचे इन ज़म्मू इला मस्जिदिल जामे, पोइ उन्हनि खे हुकुम ॾिए त सभु हिकिड़ी मस्जिद में गॾु थियनि, यानी पंहिंजे पाड़े वारी मस्जिद छॾे हिकिड़ी जामे मस्जिद में गॾु थियनि। फ़शहिदुल जुमाअत, पोइ जुमे में हाज़िर थियनि। हिन हदीस मुबारक मां मालूम थियो त जुमे जे लाइ पंहिंजे मुहल्ले जी मस्जिद, पंहिंजे पाड़े जी मस्जिद छॾे ऐं शहर जी मस्जिद में वञणु जाइज़ आहे। पर जेकॾहिं मुहल्ले जी मस्जिद में को बि आज़ान ॾियण वारो या को इकामत चवण वारो न ई इमामत कराइण वारो आहे त उन सूरत में पंहिंजे पाड़े जी मस्जिद में आज़ान, इकामत ऐं निमाज़ पढ़णु अफ़ज़ल आहे। जीअं रद्दुल मुहतार जे अंदरि आहे त वइल्लम यकुन ले मस्जिद मंज़िलही मुअज़्ज़िनुन, चए थो जेकॾहिं मुहल्ले जी मस्जिद में को मुअज़्ज़िन न हुजे फ़इन्नहु यज़हबु इलैहि, पोइ उन ॾांहुं वेंदो, वयुअज़्ज़िनु फ़ीहि, ऐं उन में आज़ान ॾींदो, वयुसल्ली, ऐं उन में ई निमाज़ पढ़ंदो, वइन कान वाहिदन, अगरची हिकिड़ो हुजे, लिअन्न ले मस्जिद मंज़िलही हक़्क़न अलैहि, छाजे करे जो मुहल्ले जी मस्जिद जो उन जे मथां हक़ आहे। यानी उते जेकॾहिं आज़ान इकामत न चवंदो त गोया के मस्जिद जो हक़ तलफ़ करे रहियो आहे, पंहिंजे मुहल्ले जी मस्जिद में अदा कंदो। पर जेकॾहिं जमायत मुहल्ले जी मस्जिद में थिए थी, आज़ान इकामत थिए थी, त उन सूरत में शहर जी मस्जिद ॾांहुं वञणु जाइज़ आहे। यादि रखो त हाफ़िज़ साहब नालो लिखियो आहे हाफ़िज़ जब्बार क़ादरी। जब्बार अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इस्म मुबारक आहे, इन करे इन सां गॾु अब्दुल जब्बार लिखणु ज़रूरी आहे। वल्लाहु अअलम बिस्सवाब।